अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छाछा थींदो। शाह सिना बेगम हाणे सोरठ बेगम जो पाड़ो कढाइण में कामयाब थी वेंदो। जाकिर खान हाणे सिकू जे चवण ते जाबिर खान के कसम खणाईंदो। जाबिर खान हाणे सावल खान जो नालो वठंदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल दा मीर जमाली के लाज़मी सब्सक्राइब कंदा तो सब्सक्राइब करण सां आवाज़ बेल सेट करंदो काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन करे हलो था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो था सिना बेगम जेको आहे सोरठ बेगम खे धमकाईंदो। सोरठ बेगम खे चवंदो त मां तव्हांजी जोड़ी वधीक बर्दाश्त नथो करे सघां। बस तमामु जल्द मां इन तवारी जोड़ी खे फिटाए ऐं तो मथां इहा थुकणी थो चाहियां, मतलब त तोखे बदनाम करण थो चाहियां। सोरठ बेगम चवंदो त हसीना बेगम अगर जेकर तो असांजी जोड़ी मथां या दाग लॻाए त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो ऐं पोइ चाकर हाणे तोखे हमेशह हमेशह लाइ हिन घर मां तड़े कढे छॾींदो। ऐं पोइ चाकर इहो विसारे वेही रहंदो त तूं उन जो माउ आई ऐं तूं उन जी घर में इज़त आई। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकू जेको आहे चाकर खान खे चवंदो त हाणे मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां। बस तमामु जल्द जेको आहे तव्हां जाबिर खान खां कसम वठो। अगर जेकॾहिं उन जो भाउ कासम ॾोही नाहे त पोइ जाबिर खान भले असांखे कसम ॾे ऐं पंहिंजे भाउ कासम खे साफ़ सम्झे। अगर जेकॾहिं इन ॻाल्हि में अमल जा हथ निकिता त पोइ असां उन खे माफ़ न कंदासीं। चाकर खान चवंदो त जाबिर खान ऐं सिकू तव्हां इहा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो त इन ॻाल्हि में सरासर जा सावल खान जा हथ न आहिनि। इहा मां तव्हांखे पूरी पक थो ॾियां। अगर जेकॾहिं सावल खान इहो खून करे हा त पोइ इन जी राज़ मूंखे ज़रूर ख़बर हुजे हा। बहरहाल अगर जेकॾहिं तव्हां पाण में राज़ी आहे त पोइ भले तव्हां कसम खणो या त रुंडे खे कसम खणायो। बस इहे ई ॿई ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां सिकू खां पुछी ऐं पोइ कंदो। सिकू चवंदो त हारिस चाकर खान बस मां पहिरियां इन जाबिर खान खां कसम वठंदो ऐं पोइ रूंडे खां मतलब त रूंडे खां कसम वठी ऐं पोइ इहा सफ़ाई ॾींदो त पोइ असांजे विच में ॿियो कोई थी सघे थो। चाकर खान चवंदो तव्हांजे विच में ॿियो कोई बि न आहे। बस इहे ई ॿई धुरियूं आहिनि जेके तव्हांखे विढ़ाइण पिया चाहिनि ऐं तव्हांखे मारण पिया चाहिनि। अगर जेकॾहिं तव्हां इन धुरियुनि में कामयाब नथा बणजण चाहियो त पोइ इन धुरियुनि खे आज़ाद खे छॾे ॾियो। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी। तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़्याल रखना। खुदा हाफ़िज़।